नारेल जे तेल जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। नारेल जो तेल चमड़े जी शयुनि ऐं काठ जे फर्नीचर खे चमकाइण लाइ बि इस्तेमालु थींदो आहे त आननि ते हल्की कोटिंग सां इन्हनि खे देर ताईं महफ़ूज़ रखण में बि मदद ॾींदो आहे। हीउ ज़ंग ख़तमु करे थो ऐं घाटा दाग़ बि ड्राहे थो। माण्हू नारेल जे तेल खे गाॾियुनि ते रेड़ूं साफ़ करण ऐं थांवनि जी कोटिंग सां इन्हनि जो रंग बहाल रखण लाइ बि इस्तेमालु कंदा आहिनि। इन खां सवाइ ही खाधे में बि इस्तेमालु थींदो आहे ऐं हिन में शामिल एंटी माइक्रोबेल ऐं एंटी ऑक्सीडेंट सिहत लाइ फ़ाइदेमंद आहिनि। नारेल जे तेल जो इस्तेमालु ॾंदनि जे मर्ज़नि ऐं जीतनि जे ख़ात्मे, मारनि जी सोज ख़तमु करण ऐं ॾंदनि खे चमकदार बणाइण लाइ फ़ाइदेमंद साबित थिए थो। ॾंदनि जी बीमारियुनि खां छुटकारे लाइ हिन जो इस्तेमालु बि सवलो आहे। रोज़ानो हिकु चमचो नारेल जे तेल सां गुरड़ी कजे ऐं गुरड़ी कंदे तेल खे सॼे वात में फेराइजे। पोइ बुरुश या वरी मिसवाक करे ॾंद साफ़ करे छॾिजनि। बाक़ाइदगीअ सां बुरुश न करण सां ॾंदनि में ग़िज़ा जा ज़रा फासी पवंदा आहिनि। इन्हनि ते ॼमियल मेर में जीवड़ा बि थी पवंदा आहिनि, जिन जे करे ॾंदनि जी चमक ख़तमु थी वेंदी आहे। इन सूरत में नारेल जे तेल जूं गुरड़ियूं करणु काराइतो साबित थिए थो, छो त गुरड़ीअ सां नारेल जो तेल वात में जज़ब थी सोज घटाए थो ऐं ॾंदनि में मौजूदु नुक़सानकार बैक्टीरियाज़ जो ख़ात्मो करे थो। इन खां सवाइ साह खे ख़ुशगवार करे थो ऐं मुहारनि जी हिफ़ाज़त सां गॾोगॾु ॾंदनि खे ॻरण या भुरण खां बि बचाए थो। ख़्यालु रहे त नारेल जो तेल केतिरनि ई माउथ वॉशिस खां बहितर आहे। जिन माण्हुनि खे नारेल खाइण या नारेल जो तेल पीअण या लॻाइण सां एलर्जी थींदी हुजे, उहे एहतियात कनि या डॉक्टर सां सलाह कनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk